दामन मोहम्मद जी हुजे, हथड़ा महेसर जा हुजन। हाजी गुलाम नबी महेसर जंहिं 2 साल मुसलसल बंदि करे ऐं वञी हज कयो हुयो, इहो उन हिकिड़ो बंदि ॿधो आहे, ॾाढो ख़ूबसूरत ऐं प्यारो, जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं मौलूदनि में बि तव्हां ॿुधो हूंदो। मां तव्हांखे थोरो झुंगारे ॿुधायां थो, पर हीअ थोरो तिर्त बि आहे। दामन मोहम्मद जी हुजे, हथड़ा महेसर जा हुजन। ओ मक़बूल थियो ही खोटो खरियो, मक़बूल थियो ही खोटो खरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। वो गम दर्द विया वारो वरियो, गम दर्द विया वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। वो अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कन मां भरे। दोस्तों, अगरि हीअ हदीस जी ॻाल्हि आहे, हीअ हदीस तव्हांखे ॿुधल हूंदी त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी, न त पोइ मां आख़िर में ॿुधाईंदुसि तव्हांखे थोरो टुकड़ो। हू अबू जहल अंधो थियो ऐं काठ पियो कन मां भरे, सो थुड़ बि थियो भागन भरियो, सो थुड़ बि थियो भागन भरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। ओ छा बिलावल छा सखी अहिड़ो कर्म आका कयो, हबसी हुयो मगर मौला घुरियो, हबसी हुयो मगर मौला घुरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। वो गम दर्द विया वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे, अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। दोस्तों, जॾहिं नबी साईं मस्जिद नबीअ में ख़ुतबो ॾींदो हो त उते पुराणे वक़्त में हिकिड़ो खॾीअ जो थुड़ हुयो, खॾी पूरी मुकमल न, थुड़ हुनखे चइबो आहे जेको भॻल हुजे हथ मां, खॾी माना मथां न ई रुॻो थुड़ बीठल हूंदो, पोइ नबी साईं मथां टेक करे ईअं ख़ुतबो पढ़ंदो हुयो। ख़ुतबो पढ़ंदो, पोइ कंहिं जवान मुजाहिद या का मेंबर ठहियो, कंहिं कुर्सी ठाहे कुल खणी आयो, त उन ते पोइ नबी साईं जॾहिं वेही ख़ुतबो ॾिनो जुमे जो, त माण्हू ॿुधनि वेठा पिया, सभई चुप कयूं वेठा ॿुधनि, त ईअं रोअण जो आवाज़ु अची वियो। रोअण जो आवाज़ु ईअं जीअं ॿारु रोअंदो आहे, ईअं आवाज़ु पियो अचे, त सभई माण्हू ॾिसण लॻा त किथां थो अचे आवाज़ु, केरु थो रोए। पोइ नबी साईं उथियो, वञी उन खॾीअ जे थुड़ खे ईअं भाकुर पातईं, भाकुर पाए उनखे बसि कराईं। त चवनि था, लिखण वारा था चवनि त थोरो ईअं पियो रहे, जंहिं परचाएसि पियो त जीअं ॿारु सुॾका ॾेई रोअंदो आहे, त ईअं खॾीअ जो थोरो सुॾका पियो ॾिए। त उन ते पोइ हाजी गुलाम नबी महेसर हीअ शहर ॿधो। बहरहाल पोइ इहो त सभिनी खे मौलवी ॿुधाईंदा पिया आहिनि हा हदीस, त पोइ उन ते हाजी गुलाम नबी महेसर हीअ शहर ॿधो, जेको मूं तव्हांखे थोरो झुंगारे ॿुधायो। दोस्तों, अगरि वीडियो सुठो लॻो हुजेव त शेयर कयो, लाइक कयो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह निगहबान।